अस्सलाम वालेकुम दोस्तों, कड़ा हाल अथवा। उम्मीद कयां पियो सब दोस्त ठीक ठाक हूंदा। दोस्तों अॼु हिन वीडियो में तव्हांखे ॿुधाइण वारा ड्रामा सोप सीरियल ज़हर ज़िंदगी हिन महीने जी 23 तारीख़ हलंदो। मतलब त अॼु 21 तारीख़ 2 ॾींहं खां बाद में 23 तारीख़ ही ड्रामो 8:10 ते सिंध TV यूट्यूब चैनल ते हलंदो। इन ड्रामे जी मुकमल तारीख़ 23 रखी वई आहे। दोस्तों ये ड्रामो हफ्ते में 4 ॾींहं हलंदो, सूमर खां जुमे ताईं। हफ्ते में मतलब 4 ॾींहं ही ड्रामो सिंध TV यूट्यूब चैनल ते तव्हां ॾिसी सघो था। दोस्तों मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त हिन ड्रामे जो बहितरीन राइटर नूर ज़हूर साहब जो ही ड्रामो लिखियलु आहे ऐं तमामु सुठी कहाणी आहे। ऐं हिन ड्रामे जी कहाणी भी मुकमल तौर अची वई आहे, उहो बि तव्हां ॾिसी सघो था। जंहिंमें सिंध जा खोड़ सारा ड्रामा नूर ज़हूर साहब लिखिया आहिनि। पंजा परावा पत्ता दुनिया विकुड़ल वजूद, इन खां अलावा काफ़ी ड्रामा मशहूरु जेके विया आहिनि उहे नूर ज़हूर साहब जा लिखियल आहिनि ऐं हीउ ड्रामो भी नूर ज़हूर साहब जो लिखियलु आहे। दोस्तों ही ड्रामो मां वरी बि तव्हांखे ॿुधाईंदो हलां त 23 तारीख़ 23 मई ते राति जो 8:10 ते तव्हां ॾिसी सघो था। दोस्तों अॼु जो वीडियो तव्हांखे पसंदि अचे त लाइक करे, कमेंट करे, सब्सक्राइब करे, घंटी निशान ते ज़रूरु क्लिक कयो। सभिनी दोस्तनि जी महिरबानी।